मैं करीम शाह, माफ करना हरीम शाह। मैं सुंदल। सैंडल? नो, सुंदल। ओह सुंदल। हलो हाणे आराम सां पंजा पादल खड़ो। खोड़ कैसे एंजॉय हाणे पादर हथ में खणो त ख़बर पए। आयासीं त पादल पेरनि में हुया, वञो पिया त पादर हथनि में आया। हथनि में चङी न हूंदी आहे। कुछ न थिए पादर हथनि में आहिनि, घरनि खे त टिकंदे हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां रिमशा शहजादी ऐं हीअ आहे मज़र शेख। हीअ आहे मज़र शेख ऐं मां आहियां रिमशा शहज़ादी। हा यार, हा भुली पियुमि ॿेली, हीअ आहे रिमशा शहजादी ऐं मां आहियां मज़र शेख। ऐं असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सीवियूं ते। समुंड में दुआ कजो त असां मोटी पोइते वञूं, अॻिते न वञूं।